कापी न थाड़ी सघूं, पेनियूं बि न थाड़ी सघूं, किताबनि जी बि ॾुखाई आहे नी। हा, खाइण पीअण कंहिं महिल खाईंदा आहियूं, कंहिं महिल न। अम्मा पिंडी ठाहींदी आहे ऐं रेलियूं सिबंदी आहे, तॾहिं ठाहींदी आहे बसि। पोइ इहा कंहिं महिल पिंडी 50-60 लाहींदी आहे, पोइ हिन मां छा थींदो, खंघि आहे, बुखार आहे, ज़ुकाम आहे, त इहो थिए थो नी मलेरिया। पोइ बसि उते ई पिया आहियूं, छॾे न त बसि। के बदहाल बुख ऐं ॾुखनि में ही माण्हू, के ऐशो आराम ऐं सुखनि में ही माण्हू, के मासूम रोड ते पिनंदे ॾिसां थो, किन खे मां गाॾियुनि में घुमंदे ॾिसां थो, किन जा मां बख़मल जा बिस्तर ॾिसां थो, किन खे न बिस्तर न चादर ॾिसां थो, किन खे किताब कलम कापियूं हथ में लटा, किन जा लीड़ूं सुकल मानियूं हथ में लटा, किन जा लीड़ूं सुकल मानियूं हथ में ॾिसां थो, ॾिसां थो दुनिया में अजब रंग आहिनि, ॾिसां थो